मौली साहब जलेबियूं खाइण सवली हुई, मौली साहब मिठाई खाइण सवली आ, मौली साहब यारियां जो खीर ओगराइण सवलो आ, जूता खाइण ॾुखिया आहिनि। रब तो फरमाए ढूंढ तव्हां ते हराम कयो थम, चओ हराम आ, ॻाढ़ियां चओ। अल्लाह तो चए ढूंढ तव्हां ते हराम कयो थम, चओ न हराम आ, चओ चओ चओ। अल्लाह तो फरमाए ढूंढ तव्हां ते हराम कयो थम, तव्हां चुप छो थी आयो, चओ हराम आ। रब तो फरमाए सीर वारी रत तव्हां ते हराम कई थम, चओ तो हराम आ। अल्लाह तो फरमाए सूअर जो गोश्त तव्हां ते हराम कयो थम, चओ तो हराम आ। साॻियो अल्लाह साॻे क़ुरान में साॻी सूरत में साॻी आयत में साॻे रुको में तो फरमाए मां अल्लाह जे नाले खां सवा ॿिए जे नाले ते जेकॾहिं बासियल बास आ त मां उहा बि तव्हां ते हराम कई थम। बस थी वियो, चओ बेशक हराम आ। अॻों तो हो भी चवे पियो बेशक बेशक बेशक, हा साईं हा, हा साईं ढूंढ हराम आ साईं, बेशक केर न मञींदो साईं, हा सीर वारी रत हराम आ क़िबला मञूं था, सूअर जो गोश्त बिल्कुलु साईं। ऐं जॾहिं हे चयो न त रब जे नाले खां सवा ॿिए जे नाले जी बासियल बास बि तव्हां ते, वहाबी काफ़र भेण सां गुस्ताख। क़ुरान पढ़ियो साॻो क़ुरान, पोइ भला इहे अखर कटे उछलाए छॾ। क़ुरान में ग़लत ॻाल्हि बि आहे छा? ॻाल्हायो ॻाल्हायो। इन्हनि जी तबीयत थी वई आहे ख़राब। बुखार वारे हमरा खे, मलेरिया वारे हमरा खे मिठी शइ बि कोड़ी लॻंदी आहे। पोइ चइबो थी आहे खंड में मिठाण कोन्हे, चइबो थी हिन जे ज़बान जी टेस्ट ख़राब थी वई आहे। दुआ कयो त अल्लाह इन्हनि मरीज़नि खे शफ़ा ॾे। मां चुम त असां ख़ैर ख़ैरात जा इनकारी बि न आहियूं, असां ख़ैर ख़ैरात जा इनकारी बि, मां उकलायां थो, तव्हां घबरायो न, बिल्कुलु उकलायां थो। असां ख़ैर ख़ैरात जा इनकारी बि न आहियूं, पर चऊं था त लफ़्ज़ ठीकु चओ। हीअं चओ त या अल्लाह साईं मां तुंहिंजे नाले ते हीअ ख़ैरात थो कयां, हिन जो सवाबु हुज़ूर साईं खे पहुचाए, जाइज़ आहे जाइज़ आहे। हीअं चओ मुंहिंजा अल्लाह साईं मां तुंहिंजे नाले ते ख़ैरात थो कयां, हिन जो सवाबु इमामनि सगोरनि खे पहुचाए, जाइज़ आहे। हीअं चओ मुंहिंजा अल्लाह साईं मां तुंहिंजे नाले ते ख़ैरात थो कयां, हिन जो सवाबु मुंहिंजे बाबे खे पहुचाए, मुंहिंजी अमड़ खे पहुचाए, मुंहिंजे चाचे खे पहुचाए, मुंहिंजे माइटनि खे पहुचाए, जाइज़ आहे। लफ़्ज़ ईअं चओ, लफ़्ज़ ठीकु चओ। ऐं जेकॾहिं ढोर थो ॾे त पोइ ईअं न चओ ते पीराणो ढोर आहे, न चओ अलाह जो ढोर आहे। कंहिंजो पीर कुझु बि कोन ठाहियो अथसि, बकरी कंहिं ठाही? अब ॻाल्हायो, रिढ मेह गऊं वछेर, ॻाल्हाए न बाबा, इहे सभु शयूं कंहिं ठाहियूं? पोइ ईअं चओ त या अल्लाह साईं हे तुंहिंजे नाले ते ढोर बासियां थो, तुंहिंजे नाले ते ख़ैरात थो कयां, हिन जो सवाबु फलाणे खे पहुचाए, बिल्कुलु जाइज़ आहे। लफ़्ज़ ठीकु चओ।